पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीरनि पार्टी के MPAs मुलाकात कई आहे। बिलावल हाउस कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं सईद गनी मुलाकात करे पंहिंजे खातनि जी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग ॾिनी। पीपी चेयरमैन सूबाई वज़ीरनि जी कारकर्दगी ते इत्मीनान जो इज़हार कंदे खेनि अवामी मसला तरजीही बुनियादनि ते हल करण जी हिदायत कई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां MPA ममताज़ चांडियो ऐं MPA सजीला लगारी मुलाकात करे अवामी मसलनि खां आगाह कयो। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीरनि ऐं पार्टी जे MPAs मुलाकात कई आहे। बिलावल हाउस कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं सईद गनी मुलाकात करे पंहिंजे खातनि जी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग ॾिनी। पीपी चेयरमैन सूबाई वज़ीरनि जी कारकर्दगी ते इत्मीनान जो इज़हार कंदे खेनि अवामी मसला तरजीही बुनियादनि ते हल करण जी हिदायत कई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां MPA ममताज़ चांडियो ऐं MPA सजीला लगारी मुलाकात करे अवामी मसलनि खां आगाह कयो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां ही अहम मुलाकातूं थियूं आहिनि। इन हवाले सां नाज़रीन अव्हांखे आगाही ॾियूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीरनि ऐं पार्टी जे MPAs मुलाकात कई आहे। बिलावल हाउस कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं सईद गनी मुलाकात करे पंहिंजे खातनि जी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग ॾिनी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीरनि ऐं पार्टी जे MPAs मुलाकात कई आहे। इन मुलाकात जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, आगाही ॾिजो, हे पीपी चेयरमैन सां जेके मुलाकातूं थियूं आहिनि। बिल्कुल निज़ाम पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां कल्ह ऐं अॼु बि मुख़्तलिफ़ सूबाई वज़ीरनि पार्टी अॻुवाणनि MPAs मुलाक़ातूं कयूं आहिनि। अॼु मुलाक़ात कंदड़नि में सूबाई वज़ीर साहिब नासिर हुसैन शाह, सईद गनी, MPA ममताज़ चांडियो, सजीला लगारी, बिलावल हाउस पहुची ऐं मुलाक़ात कई ऐं मुलाक़ात दौरान सूबाई वज़ीरनि बिलावल भुट्टो ज़रदारी खे पंहिंजे खातनि जी कारकर्दगी बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। मकानी खातनि वारे सूबाई वज़ीर साहिब नासिर हुसैन शाह खाते में जारी जेके तरक़ियाती मनसूबा आहिनि उन जे हवाले सां आगाही ॾिनी। सईद गनी पूरे खाते समेत सुधारनि ऐं अवामी भलाई जे मनसूबनि ऐं जेका मज़दूर कार्ड उन जे ख़बर आई आहे उन्हनि ते बि चेयरमैन खे आगाही ॾिनी। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सूबाई वज़ीरनि जी कारकर्दगी ते इत्मीनान जो इज़हार कंदे हिदायत कई त अवामी मसइलनि जे हल खे जेका पहिरीं तरजीह ॾिनी वञे ऐं शफ़ाफ़ियत तेज़ ऐं असरायत अमलदारी खे यकीनी बणायो वञे ऐं मैदान में रहंदे अवाम खे हक़ीक़त जेका रिलीफ आहे उहो फ़राहमी जो सिलसिलो जारी रखियो वञे। मुलाक़ात दौरान मुल्क जी जेका मजमूई सियासी सूरत हाल, पार्टी मामला, हुकूमत जी कारकर्दगी ऐं इन वक़्त में जेका हिकमत अमली आहे उन्हनि ते पिणु ख़्यालनि जी जेका ॾे वठि कई वई। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी में जारी जेका तरक़ियाती अमल आहिनि उन्हनि खे वधीक बहितर बणाइण ऐं अवामी भलाई लाइ गॾियल कोशिशुनि ते ज़ोर ॾिनो ऐं चेयरमैन इहो बि चवणो हुयो त जेके अवाम सां वेझराई आहे उनखे न सिर्फ़ु उहो जारी रखियो वञे बल्कि बिना फ़र्क़े जेको ख़िदमतुनि जो सिलसिलो आहे उनखे जारी रखियो वञे। नौशरो फेरोज़ MPA ममताज़ चांडियो मुलाक़ात कई। अहिड़ी तरह सां नौशरो फेरोज़ जा जेके मसइला आहिनि उन ते चेयरमैन खे उन आगाही ॾिनी। अहिड़ी तरह सां नौशरो फेरोज़ जे मसइलनि खे बि चेयरमैन तरजीही बुनियादनि ते हल करण जे हवाले सां जेके तरक़ियाती मनसूबा आहिनि उन जे हवाले सां तजवीज़ूं तलब कयूं ऐं मसइला हल करण जे हवाले सां हिदायत कई। सजीला लगारी पंहिंजे इलाइक़े जे अवामी मसइलनि खां केस आगाह कयो ऐं समूरे अॻवाननि खे चेयरमैन अवाम सां वेझर में राब्तो रखण जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते जेके तरक़ियाती मनसूबा उन्हनि में शमूलियत ऐं उन्हनि खे आसानी फ़राहम करण ते ज़ोर ॾिनो आहे। जी ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।